अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज वही अपडेट तव्हां शेयर कंदासीं। सोप सीरियल पंहिंजावेरी जी नेक्स्ट एपिसोड में आख़िर दरिया खान कहिड़े खे टांडा ॾियण वारो आहे, अकबर खान के या मंसूर खान के या रावल या सांवल या वरी जाबरे के। आख़िर अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट की तरफ। दरअसल दोस्तों, पंहिंजावे ड्रामो एक ज़बरदस्त बेहतरीन ड्रामो है। अचण वाले एपिसोडन में ये जो मां ॿुधाईंदो हलां त पहिरियों दरिया खान के कोई भी हथ न लाए सघंदो, छो तो दरिया खान एक वॾी ताक़त है। दरिया खान सदोरो जो नालो ही दरिया खान आ, ऐं सदोरे जहिड़ो अदाकार जे साम्हूं इहे सभु कुझु न करे सघंदा। हर को चए थो सदोरे खे ज़ख़्मी करे अचो, जेको बि सदोरे ॾे यानी दरिया खान ॾे वेंदो उहो तो कुटको खाई मोटंदो। इहो मां तव्हांखे अॻे ई ॿुधायां थो। अकबर खान जेका पंहिंजा माण्हू मोकिलिया आहिनि इहे भी पादर खाए ईंदा, रावल वारा भी वरी ॿीहर हमलो करण वेंदा, इहे भी नाकाम थींदा, मंसूर खान जा माण्हू भी नाकाम थींदा। दरिया खान सभिनी खां पंहिंजा हक़ हिसाब अहिड़े तरीक़े सां वठंदो डंडे जे ज़ोर ते, जंहिंजो गाबो सो ॾाढो। वीडियो पुगो पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं ॿिए वीडियो में। उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।